रोहड़ी में 4 ॾींहं अॻु ज़्यादती जो शिकार बणियल पहिरीं क्लास जी शागिर्दियाणी ईमान फातिमा जे वालिद एहतशाम मंज़ूर पठान पंहिंजी घरवारी अमड़ ऐं भाउ सां गॾु सखर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ईमान फातिमा टीचर मदीहा कुरैशी वटि ट्यूशन ते छॾियो 4 वॻे छॾियो हो। जॾहिं वठण लाइ वियसि त ईमान जी तबियत ख़राब हुई, हलण खां लाचार हुई। घर पहुचण ते ढकी माउ सां चुंबड़ी रोइण लॻी। सम्झ में न पियो अचे त छा थियो अथसि। एसएसपी सखर जे करे ईमान जीअरी आहे जंहिं वरी मदद कई। जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि जिन जी ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी आहे। अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। हुननि चयो त सरिश खोखर सां असांजो को बि वास्तो न आहे। छोकिरी खे मां पाण ट्यूशन ते दाख़िल करायो हो जॾहिं त रोहिड़ी वासी या शहरी असांजो साथ न ॾिनो जंहिं ते ॾुख थियो आहे। ईमान 3 ॾींहं अस्पताल खां पोइ घर आई आहे। ॿारड़ी तमामु ड्रिनल आहे। ख़ौफ़ सबबु कुझु बि न पई ॿुधाए। ज़ुल्म बि असां सां थियो आहे ऐं सोशल मीडिया ते ट्रायल बि असांजो कयो पियो वञे। असां सां इंसाफ़ चाहियूं था। कुरैशी बिरादरी धमकाए पई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची